अस्सलाम वालेकुम तान सुबह STV न्यूज़ हवाया वाली मोहम्मद जाड़ो नज़र विझूं था ठटो खां नवाज़ शेख जन रिपोर्ट ते नाज़िम ठटे जे सान्या वंदन पारां ठटे जे नाम्यारे समाज सुधारक अल ख़िदमत फाउंडेशन सेंटर अगवान सैद रियाज़ शाह चेलानी जी 45 सालगिरह गुज़िर रात मगली जे एक मकामी होटल ते मुनक़द कई वई जंहिंमें ज़िले जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अगवान सिंध कल्चर फोरम जे सरवाण सादिक लाखो समाज सुधारक अज़ीज़ सरवाण समाज सुधारक ऐं ज़िले जे तइलीम जी बहितरी लाइ कमु कंदड़ मोहम्मद अली खटक, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ज़िले ठटे जे सीनियर अगवान जावेद लतीफ़ मेमण, क़ौमी अवामी तहरीक जे अगवान सिंधी यासिर जाकिरो, समाज सुधारक जमशेद चौकियो, ग़ुलाम नबी ज़ौर, लाला मोहम्मद ख़ान समेत मुख़्तलिफ़ अगवान शिरकत कई ऐं रियाज़ जेलानी पारां समाज लाइ संस ख़िदमतुनि ते खेसि ख़िराज तहसीन पेश कयो वियो जॾहिं त तक़रीब जे आख़िर में सालगिरह जो केक पिणु काटियो वियो।